मुल्क में ख़तरनाक वबाई मर्ज़ तेज़ी से पखिड़िजी रहा आहिनि। ॿियनि मोज़ी मर्ज़नि जा एड्स के मर्ज़ में तेज़ी गणती जोगो अमल है। अड़ी तरह मिरपुखास वेझो ॻोठ मीर फतेह खान टालपुर वासी पोरियत जावेद खासकली जी 4 सालन जी मासूम न्याणी शम्मा खासकली के एड्स की तस्दीक थियण बाद गरीब वालदीन इलाज कराइण खां महरूम बणियल आहिनि। जॾहिं त सिविल अस्पताल में एड्स कंट्रोल प्रोग्राम के फोकल पर्सन डॉक्टर लेखराज ॿुधायो त हलंदड़ महीने ॿारड़ी शम्मा, आसिफ अब्बासी, हामला औरत अनीता सागर समेत 3 केस ज़ाहिर थिया आहिनि। जॾहिं त ज़िले में गुज़िरियल 5 महीननि दौरान एड्स जा 14 केस ज़ाहिर थी चुका आहिनि। हिन चयो त 10 सालन जी घटि उमिरि जे ॿारनि जो इलाज कराची में थिए थो। शम्मा जो पिणु इलाज उतां कराए वेंदो। ॿिए तरफ़ DHO ऑफिस में मुक़रर एड्स फोकल पर्सन डॉक्टर जेठानंद CTV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां मीरपुर में जेके डिवीजन में केसिस असां सिविल हॉस्पिटल में जेके इन्वेस्टिगेट थिया आहिनि टोटल 14 केस आहिनि कल ताईं, जंहिंमें तक़रीबन 9 डिस्ट्रिक्ट जा आहिनि, बाक़ी जेके ॿियनि डिस्ट्रिक्ट जा आहिनि। हाणे जॾहिं असां उतां इंक्वायरी कईसीं त हुन चयो त असां त कोन थी आहे, मतिलबु कल ताईं ॿुधायो। हाणे असां लॻा पिया आहियूं त किथां थी आहे, हिकिड़े ॿिनि में जीअं मामिलो क्लियर थींदो त पोइ असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। जॾहिं खां लाड़काने में इशू थियो कुझु टाइम अॻु में, त असां मुख़्तलिफ़ प्रोग्राम जिते बि असां करणा हुआ माण्हुनि में वॉक बि कयोसीं, पॉम्फलेट डिस्ट्रीब्यूट कयासीं, हजामंद ते असां बि कमु कयोसीं। उहा मुहिम असांजी अञा बि जारी आहे। वधि में वधि असां माण्हुनि खे इन शइ खां बचाव जो छा तरीक़ेकार आहिनि उहा आगाही ॾींदा रहूं था। बाक़ी सचिन जो अञा ताईं इलाज न आहे। कैमरामैन एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, CTV न्यूज़ मिरपुखास।